ताज़ी ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदा तो मुस्लिम लीग नून अॻवान शहबाज शरीफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान बाक़ी 1.5 ॾींहं जो मेहमान आहे। इमरान खान जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। आचर वारे ॾींहं ते सियासी नाटक जो ख़ात्मो थी वेंदो। हुन चयो त इमरान खान ऐं उन जी हुकूमत जो एहतसाब फराड आहे। हुननि एहतसाब जे नाले ते बदतरीन इंतकाम वरितो आहे। संदसि चवणु हो त पोणा 2 साल जांच करण बावजूद सभिनी ख़िलाफ़ 1 रुपए जी बि करप्शन साबित न थी सघी। शहबाज शरीफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इक़्तिदार में अची महांगाई, गुरबत ऐं बेरोज़गारी खे ख़त्म करण जी कोशिश कंदासीं। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं। मुस्लिम लीग नून जे अॻवान शहबाज शरीफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान बाक़ी 1.5 ॾींहं जो मेहमान आहे। इमरान खान जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। आचर वारे ॾींहं ते सियासी नाटक जो ख़ात्मो थींदो। हुन चयो त इमरान खान ऐं उन जी हुकूमत जो एहतसाब फराड आहे। हुननि एहतसाब जे नाले ते बदतरीन इंतकाम वरितो आहे।